एंड वेलकम भली कार खुश आमदीद गुड इवनिंग टू ऑल। आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु वेंदो छो त असांजा घर भाती तमामु ख़ूबसूरत कलरफुल ड्रेसिस में प्लस में तमामु नफ़ीस सादा सबाजरा प्यारा क्यूट सा माण्हू ऐं तमामु बहितरीनु इंसान हिकु बि न चवंदा न वन बाय गेट वन फ्री ॿ न चार आहिनि हिते त भाउ मज़ो लॻो पियो आहे। अॼु त मेला आहिनि मेला हिते सो केरु आहिनि असांजा घर भाती मूंखे आवाज़ मुंहिंजी रिटर्न अचे पई मां डिस्टर्ब थियां पई। सो असांजा घर तमामु बहितरीनु आवाज़ सिंधी जा तमामु सुठा एल्बम उन्हनि जेके कया वीडियो ऑडियो हिट विया जिन्हनि में ख़ूबसूरत सॉन्ग हो असांजी यारी क़बूल पेशल अव्हां जा आशिक हज़ार आहिनि ऐं ॿियो हो साकू ढोल मनावणा है चाहे या पावे मूंखे छो त सिराइकी आहियां न ग़लती कंदी आहियां मां चवंदी आहियां लाइफ में ग़लती कंदी आहियां पावे सिर जी बाज़ी लॻ जावे माना सिर वञे या कुझु बि वञे न सिर जी बाज़ी लॻाए हिन यार खे बि मनाइणो आहे। सो तमामु बहितरीनु असांजे घर भाती तमामु नफ़ीस इंसान हिकु दफ़ा मूंखे मां हिन प्रोग्राम में असांखे अदा खे घुरायो मुंहिंजो मां ॻावां थी इहो ई गानो इहो साकू यार मनावणा दादा चयो तव्हां ॻाईंदो त पोइ असां छा ॻाईंदासीं मूं चयो छा इहा ॻाल्हि त आहे कोन थी कयां ठहियो। सो बहरहाल तमामु बहितरीनु इंसान असांजे घर भाती तमामु सुठो हुनजो स्टाइल हमेशह वांगुरु जॾहिं बि ईंदा गुड लुकिंग उनजो पूरो कपल हूंदो आहे उन सां गॾु म्यूज़िशियन जेके हूंदा आहिनि उन्हनि जा बि तव्हां छिम छिम जी आवाज़ ॿुधी रहिया हूंदव यकीनन उस्ताद सावल फ़कीर ऐं मालवी हैदराबाद खां असांजे घर भाती असांखे जॉइन कयो आहे ऐं सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम भली कार बख़ैर आगले गुड इवनिंग खुश आमदीद कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुल राइट अल्लाह जे एहसान करम मालिक जा थोरो चेंजिंग थी वेंदी आहे हां बिल्कुल मौसम जो असर आहे ज़रूरी पिया चेंजिंग करणु ज़िंदगीअ में कीअं आहियो ठीकु आहियो मां जबरदस्त जुकाम थी आहे ॻाल्हाईंदा आहियो न माना मां सम्झां थी अॼु ॻाल्हाईंदी न ॻाईंदी आहे न ॻाल्हाईंदी आहे पकी ॻाल्हि आहे अॼु ॾिसंदमि तव्हां केतिरो था ॻाल्हायो मूंसां मुक़ाबिलो करिणो आहे तव्हांखे सही आहे। अच्छा तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो फर्स्ट क्लास अल्लाह जे हैदराबाद मां सिधो हिते या हिते ई हो न हैदराबाद का हिते सिधा कीअं मौसम कीअं आहे हैदराबाद जबरदस्त मौसम हैदराबाद में माशाल्लाह ऐं तव्हां सां गॾु जेके असांजे घर भाती आहिनि अब्दुल सत्तार ऐं मोहम्मद मिठल भली कार सही आहियो न हाणे तव्हां रिलैक्स आहियो पक्का खिलंदा बि आहियो ऐं यकीनन असांजा ग्रुप में जेके आहिनि आमिर भाई ऐं अजय विजय हाणे माण्हू परेशान हूंदा अजय विजय केरु आहिनि अजय आहिनि जी अजय आहिनि ऐं इरफान ॾहर आहिनि अज़ीज़ सुमरो आहिनि ऐं बख्श राजपर तमामु बहितरीनु तमामु सुठा ऐं सचा ऐं खरा इंसान सलमान ॾींदा आहिनि जीएम भाउ आहिनि सैयद ख़ालिद शाह आहे मां हमेशह अगरि 11-14 सालनि खां मूंखे बर्दाश्त करे किरन लॻारी सो मां बि आहियां मूंखां हर शइ फिकी फिकी हूंदी आहे यकीनन कलरफुल थोरो हूंदो आहे। सो घणो थी ॻाल्हायां ऐं गाने तरफ़ ईंदासीं छा ॿुधाईंदो पहिरीं मां मरहूम हसन दर्स जा ॿोलनि वाह जेके तव्हां सां पेश कंदुसि बिस्मिल्लाह थी वञे। उत्कृत वारा के तेरा कृत कभी को जेको बंदो कम करे सो मिड़ो ईंदो तू पारस लो जे सनी त सो न थिया कोन्या में केफ वारो कोन्या में के फवारो कोन्या में के फवारो रूमी जो रख से आए हम दिल कलंदरिया में दम दम धमाल आए हम दिल कलंदरिया में दम दम धमाल आए कोन्या में के फवारो कोन्या में के फवारो रूमी जो रस आए दिल कलंदरिया में दम दम धमाल आए दिल कलंदरिया में दम दम धमाल आए।
पत खे विछाए बेड़े सगा तो आऊं हर ख्याल दी खुदाई खेड़े सगा तो आऊं मिट्टिया महर को मारो मेरे सगा तो आऊं मिट्टिया महर को मारो मेरे सगा तो आऊं आवाज मां उथण जी आवाज मां उथण जी के पित कमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे ओ न्याम के पवारो रूमी जो रक्स आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे मुंह में ही आग जद के मुंह माई गुल बणियो मुंह में ही जुज़ फुटो मुंह में ही गुल छणियो मूंखे ॼणियो मोहबत मोहबत खे मूं ॼणियो मूंखे ॼणियो मोहबत खे मूं ॼणियो जगमग जमाल आहे जगमग जमाल आहे झिरमिर जलाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे ओ न्याम के पवारो रूमी जो रक्स आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे ही रक्स पे खुदी दीवानगी सजन जी इन मेरा मानगी सारी रखिल नजन जी दुनिया ना सामो भी सगे बदल जी दुनिया ना सामो भी सगे बदल जी छेरिन सदीज छिम छिम संदीज झिम झिम छम छम सवाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे ओ न्याम के पवारो रूमी जो रक्स आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आए दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे दिल कलंदरिया में दम दम धमाल आहे क्या बात है धम धम धमाला धमाधम मस्त कलर थी वियो हिते त हिते ते रूप रंग ऐं कलरफुल जी दुनिया त उही आहे ई आहे वरी तव्हांजी आवाज़ जे जादू सां तॾहिं चवंदा आहियूं छा त जादू आहे जादू किथे आहे सिर्फ़ु हिते जादू में थोड़ी आहे हिते बि असां वटि बि आहे सो मेरा नाज़िम ही प्रोग्राम ही शाम ही रंग ही रौनकूं ही महफ़िलूं सिर्फ़ु तव्हांजे प्यार ऐं मोहबतनि जे करे तव्हां असांखे करे सघो था लाइव कॉल लाइव डेडिकेशन ऐं ॾिसी सघो था सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत जेको तव्हांजी कॉल ऐं डेडिकेशन ते मबनी आहे कीअं लॻे थो प्रोग्राम फीडबैक ज़रूरु ॾींदा जी इमोशनल थी वई आहे धम धम धमाल आहे सो कीअं लॻे पियो मज़ो अचे पियो तमामु ज़बरदस्त तव्हां भाऊ पहिरीं बि आया आहियो मां अधी खां थोरो पुछंदमि दादी तव्हांखे कीअं थो लॻे जी जी तमाम तव्हां वैसे भी कया हूंदा नॉर्मली फंक्शन वगैरह अटेंड कंदी हूंदो इंटरव्यू वगैरह जी जी तो आई होप कि ही प्रोग्राम तव्हांखे थोरो घर जे माहौल वांगुरु लॻंदो छो त हिते सिर्फ़ु सवाल जवाब न आहिनि थोरो मस्ती मज़ाक हूंदी आहे थोरो खीर खंड हूंदा आहियूं थोरो गुड़ बि विझंदा आहियूं लूणु घटि हूंदो आहे लूणु हूंदो ई न आहे मुंहिंजे प्रोग्राम में मिठाण हूंदी आहे सो आई होप कि अॼु जो प्रोग्राम अॼु शाम जेका तव्हां सभिनी नओं आहे असांखे कॉल बि आहे ॾिसंदो केरु लाइन ते आहिनि जी अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम जी नजब अली आलमणी हैदराबाद का ॻाल्हाए रहियो आहियां भेण। अदा केर एॾो तकड़ में तव्हां ॻाल्हायो मूं वांगुरु? जी नजब जी नजब अली आलमाणी। जी नजब आलमणी हैदराबाद मां जी। जी अदा भली कार खुश आमदीद। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुश आहियो? जी अॼु असां ख़ुशि आहियूं। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तव्हां सभु टीम सॼी ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह First सभई class. ठीक ठाक सभई ठीक ठाक। छा फरमाइश भा प्रोग्राम ॾिसो पिया? जी अॼु तव्हां त साईं फ़कीर वेठो आहे सवण फ़कीर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जी ॻाल्हायो फरमाइश। जी जी सर खां फरमाइश आहे असांखे गानो ॿुधाइनि तव्हां को यार मनावण आहे पावे बिस्तर जी बात लॻी जी, आहे। बात बिल्कुलु, ॻाल्हि बिल्कुलु, छो आहे न, मुंहिंजे छो न। प्रोग्राम में जंहिंमें वरी मूं मॉडलिंग कई हुजे वरी उहो गानो शामिल न थिए त ईअं कीअं थींदो भाउ? ज़रूरु शामिल कंदासीं। थैंक जी यू सो मच। अल्लाह अॼु वॾी ॻाल्हि नंढी ॻाल्हि नंढी ॻाल्हि करे विया भाउ। ठीकु आहे जी अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो जी। हाणे गाने तरफ़ तकड़ में वेंदासीं। जी। साई भाई पटी अथव न मथां? अब साई यकी साई तव्हां यूज़ टू आहियो तव्हांखे ज़रूरत ई न असांजा ॾिसो आवाज़ थोरो बेसुर अहिड़ा थी वेंदा आहिनि जो मां पाण बर्दाश्त सां म्यूज़िशियन शाबत सां मूंखे बर्दाश्त हो ॾाढो ॾुखी आहियां माई। ॾिसो ख़ैर हा दिलि साफ़ हुजे नियत साफ़ हुजे मंज़िल पाणे आसान थी वेंदी आहे भाऊ। यार मनावण आहे या ॿियो को गानो फरमाइश अथव? ॾिसो हाँ जी जी बाप कंदासीं फरमाइश पूरी कंदासीं पर हिकिड़ो मां वेठी ख़ुशि पई थियां वरी मुंहिंजो गानो तव्हां जे करे त असां बि आयो मूं ते त चओ फरमाइश असां बि तव्हांजो गानो तव्हांजे साम्हूं न ॻायो न कॾहिं। बिल्कुल बशीर खास के लिए असांखे जॉइन कयो आहे। अचो त लाइन ते कॉल था वठो। अस्सलाम वालेकुम भा बांधी का सलाम सलाम सिंध में सभिनि खे सलाम। साईं खालस शाह जे पेरनि ते हथ जीएम खे सलाम। सॼी टीम खे मुंहिंजो सलाम। अदा ही सलाम सिंध थोड़ी आहे किरण जो प्रोग्राम सिंध संगीत आहे विसरी वियो छा? सिंध ऐं संगीत मां चवां थो पहिरियां असांजे सैयद खालस शाह खे पेरनि ते हथ जो अहिड़ा महिमान सावल जहिड़ा ऐं असांजी होस्ट तमामु बहितरीन तमामु असां छो जो जेसीं ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं तव्हांजो सिंध जो साथ ॾींदासीं। थैंक यू सो मच। तव्हांजो कुर्ब लख लाइक थोरा थोरा असां ते तव्हांजा माण्हुनि जा वॾी तो महिरबानी। जो सिंध संगीत त आहे तमामु बहितरीन प्रोग्राम नवां सिंगर असांखे ॾींदी आहे तमामु ॿुधण जे लाइ ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। जेतिरी तारीफ़ कयां तेतिरी घटि आहे छो जो असां पुराणा ॿुधंदड़ आहियूं। कुर्ब भाउ तव्हां वेरी फर्स्ट डे मूंसां गॾु जॾहिं मां ॿिया प्रोग्राम कंदी हुयमि तॾहिं खां आहियो यकीनन घर भाती ऐं असीं उहे माण्हू आहियूं जेके निभाइण वारा आहियूं ऐं तव्हां बि उहे माण्हू आहियो जेके निभाए रहिया आहियो। सो तमामु बहितरीन सावल भाउ खे मुंहिंजो सलाम आहे। अबा अस्सलाम वालेकुम। भाउ वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? अदा ॿियो सभु ख़ैर त ठीकु आहे? अल्लाह जा लख एहसान मालिक जो करम लॻो पियो आहे। तव्हांखे पहिरियां राजा रबानी जो सलाम साईं। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। असांजी बि बसि नंढड़ी रुके चुनी सां को यार मनावण आहे। हथ ते रख कोन्हे सिंध तूं बशीर लाणा कोन्हे। ठीकु आहे बाबू ठीकु आहे भाउ सत को हाणे गानो थी वियो पको। हाणे इहो ई गानो हूंदो हाणे हिन खां पोइ ॿिया गाना ईंदा। थैंक यू अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं हाणे इहो गानो पको ॿ फरमाइशूं थी वियूं आहिनि। न भाई इहा ॻाल्हि मां बेसुरी ॻाईंदी आहियां तव्हां सिंगर आहियो माशाल्लाह। जी जी बिस्मिल्लाह। तू मिठा तेरी जात मिठी तेरी मिठड़ी यार जुबान तू मिठा तेरी जात मिठी तेरी मिठड़ी यार जुबान तेरा हर एक बुका यार मेरा मेरे दर्द दा दरमाने तेरे हाथ चुमा तेरे पैर चुमा ते तू जान मेरी कुर्बान बर्बाद वेले बस मौसम बुझल किसी राजी रब रहमान मिलदाई पर खिलदा नवी इन गालत में गुम शके अगली तह विच सुहणल साई रही न काई सिके इन गालत में गुम शके विक विक ते बुटल मेरे रहीम अल्लाह केड़ी जाती ते विखे इन गालत में गुम शके सकूं ढोल मनावणाए
बाजी लग जावे साकू ढोल मनावड़ाए साकू यार मनावड़ाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे इहो खतरा चावड़ाए इहो खतरा चावड़ाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे आंदे बाजू निभदी न मेरी सारे हीले लाखिन सा आंदे बाजू निभदी न मेरी सारे हीले लागिन सा आंदे बाजू निभदी न मेरी सारे हीले लागिन सा इहो मसला मुकाबड़ाए इहो मसला मुकाबड़ाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान जीवना केड़ा यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान थीवड़ा केड़ा यार नहीं ते जीवना केड़ा नाल परेशान थीवड़ा केड़ा अज वक्त लड़ा बिड़ाए अज भक्ति लड़ावड़ाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे
बशीर लहराए कुछ करके दिखावड़ाए कुछ करके दिखावड़ाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे साथी सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे वाह जी वाह आ गए थे छा गए ठाक रखे वाह 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 छा गाला घरोघर वक्त थियो नंढी साई नंढी ब्रेक जो कारे ना मन जो ॾिसंदा रहो ज़िन टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ